केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 9 लिपिड्स जा ज़रिया ऐं इस्तेमाल सोर्सेज एंड यूज़ ऑफ लिपिड्स आया केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवांगे सिंधानल स्कूल में भलीकार अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि सोर्सेज ऑफ लिपिड्स एंड यूज़ेस ऑफ लिपिड्स। Animals, जानवर, marine animals like salmon and whales are rich source of lipids। असांखे जेकी सामूंडी जानवर मिलंदा ख़ासि तौर ते whale ऐं salmon मच्छी उहे लिपिड सां भरपूर हूंदा आहिनि। बटर, ghee, cheese are obtained from animals। मखण, गिहु ऐं पनीर वग़ैरह पिणु असांखे जानवरनि मां मिले थो ऐं इहे टई जेके आहिनि उहे असांजे लिपिड्स जो ई मिसाल आहिनि, यानी इन्हनि में तव्हांखे जेके फैट्स आहिनि उहे जाम मिलंदा आहिनि। प्लांट्स जेकॾहिं ॿूटनि खे ॾिसिजे त उन्हनि मंझि असांखे सनफ्लावर, कोकोनट, ग्राउंडनट्स, कॉर्न, कॉटन सीड, ऑलिव ऑयल एक्सेट्रा आर इम्पोर्टेंट प्लांट सोर्स ऑफ लिपिड्स। सूरजमुखी हुजे, नारेल, कप ऐं ॿूटनि मां हासिल थींदड़ तेल लिपिड जो तमामु वॾो ज़रियो आहिनि। यूज़ेस ऑफ लिपिड्स, लिपिड्स जो इस्तेमाल नंबर पहिरियों, दे एक्ट एज ट्रांसपोर्टर ऑफ फैटी एसिड्स and fat soluble vitamins vitamin A, D, E and K in body। असांजे जिस्म जे अंदरि फैटी एसिड्स जो ट्रांसपोर्टर तौर ते लिपिड्स कमु कंदियूं आहिनि ऐं फैट सॉल्यूबल जेकी बि विटामिन्स आहिनि, विटामिन A, D, E आहे या K आहे, उहे असांजे इन बॉडीअ में पहुचाइण पिणु लिपिड्स जो कमु हूंदो आहे। नंबर ॿियों इस्तेमालु इहो आहे, सम लिपिड्स रिड्यूस कोलेस्ट्रॉल लेवल इन बॉडी। असांजे जिस्म में कुझु लिपिड्स जेके हूंदा आहिनि उहे कोलेस्ट्रॉल जी लेवल खे घटि कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ो कोलेस्ट्रॉल HDL ॿुधो हूंदो, हाई डेंसिटी लिपोप्रोटीन, ऐं ॿियो वरी तव्हां ॿुधो हूंदो LDL। LDL जो मतिलबु आहे लो डेंसिटी लिपोप्रोटीन। ही LDL आहे। LDL खे असीं बैड कोलेस्ट्रॉल चवंदा आहियूं, छो त इहो जॾहिं असांजे रत जी शिरानियुनि में आर्टरीज़ में जॾहिं इहो डुकंदो आहे, डोड़ंदो आहे, त इन जो जेको मिक़दारु आहे उहो उन्हनि आर्टरीज़ में बि आहिस्ते आहिस्ते जमा थींदो वेंदो आहे ऐं उहो जमा थियण जे करे छा थी वेंदो आहे, उहो क्लॉटिंग कंदो आहे ऐं पोइ आर्टरी खे बंदि करे छॾींदो आहे, जंहिंजे करे हार्ट अटैक वग़ैरह जा चांसिस इम्कान जेके आहिनि उहे वधी वेंदा आहिनि। पर जेको HDL आहे, हाई डेंसिटी लिपोप्रोटीन, उनखे असीं गुड कोलेस्ट्रॉल चवंदा आहियूं। उहो पंहिंजी नेचर में असांजे आर्टरीज़ मां या शिरानियुनि मां घुमण वक़्तु उहो कॾहिं बि डिपोज़िट कोन थींदो आहे ऐं पाण सां गॾु इन LDL जे कुझु मिक़दार खे बि खणी करे वञी लिवर ताईं पहुचाईंदो आहे। बाक़ी जेको जिस्म में ज़रूरत में हूंदो आहे उहो HDL उते पहुचाईंदो आहे। सो जेकी असांजा कोलेस्ट्रॉल आहे उहो पाण लिपिड जो हिकिड़ो क़िस्म आहे, पर इहो कोलेस्ट्रॉल जेकॾहिं LDL वारो आहे, लो डेंसिटी लिपोप्रोटीन वारो आहे, त उहो असांजी शिरानियुनि में जमा थींदो। ॿिया जेके लिपिड्स आहिनि जिन खे असीं HDL चऊं था, हाई डेंसिटी लिपोप्रोटीन, उहे इन लिहाज़ खां गुड कोलेस्ट्रॉल सॾिया वेंदा आहिनि, छो त उहे कोलेस्ट्रॉल जो जिस्म में जेको मिक़दार जमा थिए थो उनखे रिड्यूस कंदा आहिनि। नंबर टियों आहे, फैट्स एंड ऑयल आर यूज़्ड फॉर कुकिंग एंड फ्राइंग ऑफ फूड। बटर हुजे,
तव्हांजो घी हुजे, ज़ैतून जो तेल हुजे, पीनट आयल हुजे, तव्हांजो वेजिटेबल आयल्स हुजनि या कोकोनट आयल हुजे, जेकी बि तव्हांखे फैट्स ऐं आयल्स मिलनि था उन्हनि खे भाॼियूं वग़ैरह रधण में या फ्राई वग़ैरह करण में इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर चोथों इस्तेमालु इहो आहे त फैट्स एंड आयल्स आर यूज़्ड इन डिटर्जेंट्स, सोप्स, कॉस्मेटिक पॉलिशिस एंड पेंट्स। फैट्स ऐं चर्बी ऐं तेल खे डिटर्जेंट्स ठाहिण में इस्तेमालु कयो वञे थो, साबुण ठाहिण में इस्तेमालु कयो वञे थो, कॉस्मेटिक्स जूं शयूं, पॉलिशिस ऐं पेंट्स वग़ैरह तयारु करण में फैट्स ऐं आयल्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। आमतौर ते स्कूल में जेको तजुर्बो करायो वेंदो आहे त साबुण कीअं ठाहिजे, उन में पिणु जानवरनि जी चर्बीअ खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त उन मां असां हिकिड़ो साबुण कीअं तयारु करे सघूं था। नंबर 5 इस्तेमालु आहे दे एक्टिवेट द एंजाइम्स। लिपिड्स एंजाइम खे ॿीहर एक्टिवेट करण जो कमु पिणु कंदा आहिनि। नंबर 6 एनिमल फैट्स आर फाउंड इन एडिपोज टिश्यू सेल्स। जानवरनि जी जेका चर्बी आहे उहा उन्हनि जे एडिपोज टिश्यू सेल्स में स्टोर थियल हूंदी आहे, उतां ई असांखे हासिलु थींदी आहे। एनिमल्स सीक्रेट मिल्क फ्रॉम विच बटर एंड घी इज़ ऑब्टेन्ड। जानवरनि मां जेकी चौपायो माल थिए थो उन्हनि मां जेको खीरु असांखे हासिलु थींदो आहे उन मां मखण ऐं गिहु तयारु कयो वेंदो आहे। बटर एंड घी आर यूज़ फॉर कुकिंग एंड फ्राइंग ऑफ फूड फॉर प्रिपेयरिंग बेकरी प्रोडक्ट्स एंड स्वीट्स। मखण ऐं गिह खे कुकिंग ऐं फ्राइंग में इस्तेमालु कयो वेंदो आहे। बेकरीअ जूं जेके बि प्रोडक्ट्स आहिनि, शयूं आहिनि, केक वग़ैरह थी विया ऐं मिठाई वग़ैरह थी वई, उहा पिणु इन गिह ऐं मखण मां तयारु कई वेंदी आहे। यूज़िस ऑफ लिपिड्स हिते 6 नंबर ते पुॼाणीअ ते पहुचनि था। ऐं आख़िर में हिकिड़ो असांजे किताब में हिकिड़ी इंट्रस्टिंग फैक्ट ॾिनल आहे। छा तव्हांखे इहो मालूम आहे त सब्जियुनि मां या जेकी ॿिज थींदा आहिनि, सरेह जो तेल थी वियो या खोपरे जो तेल थी वियो, ज़ैतून जो तेल थी वियो, उनखे गिह में कीअं तब्दील कयो वेंदो आहे। असल में हिकिड़ो कीमियाई अमल इस्तेमालु थींदो आहे जंहिंजो नालो आहे हाइड्रोजिनेशन, यानी टू एड हाइड्रोजन। इन प्रोसेस में छा थींदो आहे, वेजिटेबल ऑयल जेको अनसेचुरेटेड ऑर्गेनिक कंपाउंड आहे उन में असां हाइड्रोजन एड कराईंदा आहियूं इन द प्रेजेंस ऑफ निकिल आर प्लाडियम। निकिल या प्लाडियम जेको आहे उहो कैटलिस्ट तौर ते कमु कंदो आहे, हिन रिएक्शन खे स्पीड अप कंदो आहे। हाइड्रोजन जेॾी महिल जो इन अनसेचुरेटेड ऑर्गेनिक कंपाउंड में वञी करे एड थींदी वेंदी त उनखे सेचुरेट कंदी वेंदी, यानी उन में डबल बॉन्ड जेके आहिनि उहे हाइड्रोजन उन्हनि सां मिली करे उन्हनि खे सिंगल में तब्दील कंदी वेंदी। ईअं असांखे हिकिड़ो सेचुरेटेड ऑर्गेनिक कंपाउंड मिलंदो जेको हूंदो आहे गिह, वेजिटेबल घी। इन तरीक़े सां जंहिंखे असां हाइड्रोजिनेशन जो अमल चऊं था, इन सां तेल खे गिह में यानी फैट में तब्दील कयो वेंदो आहे। असांजो ॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।